एक तरफ़ त पाण पंहिंजे मुल्क के पंहिंजी जन्मभूमि के छॾियो, हुनजो दर्द हो, लेकिन ॿिए तरफ़ ख़ुशी आज़ादी जी कि 200 वर्ष ताणी जेको पंहिंजो देश ग़ुलाम रहियो ऐं हुन खां पाणखे आज़ादी मिली ऐं पाण हिकु स्वतंत्र जीवन जी शुरूआत कई त पाण पंहिंजो मुल्क ज़रूरु छॾियो असांजे बुज़ुर्गनि कि पंहिंजी जेकी ज़मीन हुई, जेके भारतीय सिंधु सभ्यता सां जुड़ल जेकी जॻह हुई, सिंधु देश हो, हुनखे सभिनि छॾियो। लेकिन हुन सां गॾु गॾु पंहिंजे देश में ई अची करे अलॻि अलॻि एरियनि में चाहे असांखे शरण वठणी पई, लेकिन पंहिंजे बलबूते ते महिनत ते पाण पंहिंजो मुक़ाम हासिल कयो ऐं हिन तरीक़े सां अॼु सिंधी समाज पूरे देश भर में अलॻि अलॻि हैसियत सां पंहिंजो मुक़ाम हासिल कयल आहिनि। चाहे उहो राजनीतिक क्षेत्र हुजे, चाहे उहो वापार हुजे या फिल्म जगत हुजे, हर क्षेत्र में सिंधी पंहिंजो मुक़ाम कयो आहे। अॼु सिंधी हिकु तरफ़ या त कलाकार आहिनि या सुठा व्यापारी आहिनि, त सिंधी पंहिंजे बल ते, पंहिंजी महिनत ते, पंहिंजे विश्वास ते, पंहिंजी ईमानदारी जे बल ते पंहिंजो मुक़ाम हासिल कयो।